हेलो गाइस अस्सलाम वालेकुम मैं ताने मुज़फ़्फ़र से तारे इस्लाम जो यूट्यूब चैनल एजुकेशनल मुंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जी आइकन खे प्रेस कयो। हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़। अॼु असीं सिखंदासीं फ्यूचर सिंपल टेंस, जंहिंखे सिंधीअ में असां ज़मान मुस्तक़बिल या ज़मान मुस्तक़बिल सादो चवंदा आहियूं। ऐं हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे सच अ वर्ब दैट सजेस्ट एन एक्शन विच टेक्स प्लेस इन टाइम टू कम। अहिड़ो फ़इल जेको ॿुधाए त अचण वारे वक़्त में को कमु कयो वेंदो त उनखे ज़मान मुस्तक़बिल चवंदा आहियूं। हिन ज़मान जा मददगार फ़ेर विल ऐं शल आहिनि। आय ऐं वी सां शल, जॾहिं त ॿियनि फ़इलनि सां विल इस्तेमालु थींदी। हिन में फ़ेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी आहे ऐं सिंधीअ में सुञाणप फ़ेल जे आख़िर में दो, दा, दुस, दियूं या दी हूंदो, जीअं वेंदुसि, वेंदो, वेंदी या वेंदियूं वग़ैरह। ईअं फ़ेल जे आख़िर में अहिड़ी निशानी हूंदी। हिन जेका फॉर्मेशन आहे उन में सभ खां पहिरियों सब्जेक्ट आहे, उनखां पोइ हेल्पिंग वर्ब आहे, ऐं उनखां पोइ मेन वर्ब आहे, ऐं आख़िर में जेको आहे सो ऑब्जेक्ट आहे। जी जुमिलो आहे आई शैल रिज़ाइन फ्रॉम द जॉब, मां नौकिरी तां इस्तीफ़ा ॾींदुसि। हाणे आई सब्जेक्ट आहे, शैल जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे, रिज़ाइन वर्ब आहे ऐं फर्स्ट फॉर्म आहे, उनजे आख़िर में फ्रॉम द जॉब जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे। इन जे आख़िर में जीअं निशानी आहे ॾींदुसि या ॾींदो, ॾींदी, ॾींदियूं वग़ैरह, इहा छा आहे आख़िर में इन जी निशानी इन में हूंदी आहे त मेन वर्ब जेको हूंदो आहे उन जी निशानी चेंज थींदी आहे। हिन ज़माने खे ताक़ीदी करण लाइ जुमिले में शैल जी जाइ ते विल ऐं विल जी जाइ ते शैल इस्तेमालु कंदासीं। जीअं जुमिलो आहे आई शैल रिज़ाइन फ्रॉम द जॉब, उनखे असां चेंज कंदासीं आई विल रिज़ाइन फ्रॉम द जॉब। हाणे शैल जी जाइ ते असां विल इस्तेमालु कई ऐं सिंधीअ में हिन जी निशानी आहे ताक़ीद जी, वाक़ई सच पुछता, जीअं मां वाक़ई नौकिरी तां इस्तीफ़ा ॾींदुसि। हाणे असां आय सां गॾु शल इस्तेमालु कई आहे ऐं ताक़ीदी करण लाइ असां आय सां वरी विल इस्तेमालु कईसीं, माना एक्सचेंज कईसीं, मटा सटा कईसीं। ऐं इनखे सवली करण लाइ शल आई रिज़ाइन फ्रॉम द जॉब, छा मां नौकिरी तां इस्तीफ़ा ॾींदुसि, ऐं नाकारी करण लाइ आई शैल नॉट रिज़ाइन फ्रॉम द जॉब, मां नौकिरी तां इस्तीफ़ा न ॾींदुसि। ऐं सवाली नाकारी करण लाइ शैल आई नॉट रिज़ाइन फ्रॉम द जॉब, मां नौकिरी तां इस्तीफ़ा, छा मां नौकिरी तां इस्तीफ़ा न ॾींदुसि। सो तमामु ईज़ी आहे। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। थैंक यू सो मच।